नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त तइलीम वारे वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि तइलीम खाते जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास जारी आहे। सिंध में स्कूल 1 फरवरी खां SOPs जे तहत खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 9 ऐं 10 जमायत जा इम्तिहान 1 जुलाई ऐं 11 ऐं 12 जा इम्तिहान 28 जुलाई खां वरिता वेंदा। हिन साल गर्मी जूं मोकलूं रुगो जुलाई महीने में कयूं वेंदियूं। उस्तादनि जूं भर्तियूं NTS न पर IBS अखर ज़रिए टेस्टूं वरितियूं वेंदियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त तइलीम वारे वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि तइलीम खाते जी स्टीयरिंग कमेटी जो इजलास जारी आहे। सिंध में स्कूल 1 फरवरी खां SOPs जे तहत खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 9 ऐं 10 जमायत जा इम्तिहान 1 जुलाई ऐं 11 ऐं 12 जा इम्तिहान 28 जुलाई खां वरिता वेंदा। हिन साल गर्मी जूं मोकलूं रुगो जुलाई महीने में कयूं वेंदियूं। उस्तादनि जूं भर्तियूं NTS न पर IBS अखर ज़रिए टेस्टूं वरितियूं वेंदियूं।